अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था जावेद रिंद जी नवाबली मां। नवाबली मोहम्मद शहर ऐं भर पासे वारे इलाइक़नि में राति खां हल्की ऐं तेज़ बरसाति जो सिलसिलो जारी, जंहिं करे थधि में इज़ाफ़ो थी आहे। शहर जूं बाज़ारूं वीरान नज़र अची रहियूं आहिनि। उन हवाले सां पेश आहे नवाबली मोहम्मद मां जावेद रिंद जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, नवाबली मोहम्मद ऐं उनजे भर पासे में राति खां वठी हल्की बारिश जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, बारिशनि जे करे सीज़ में इज़ाफ़ो थियो आहे। सॼी राति लाइट न हुजण जे करे हितां जी आवाम जागी गुज़ारी आहे। जीअं त अॼु नवाबली में सुबुह साण बारिश तमामु ॾाढी तेज़ पई आहे, उन करे कारोबार जे थोरो असरु पियो आहे। दरअसल जेका आहे मींहं कड़ीअ में बि सर्दी वधीक ज़्यादा थी वई आहे, कारोबार बि सफ़ा असांजो इन में डिम थी वियो आहे। माजिरिन सां गॾु मां आहियां न्यूज़ रिपोर्टर जावेद रिंद, HRJDO न्यूज़।